लाड़काणे मार्शल चना की खबर शामिल कंदासीं त लाड़काणे भरिसां दरगाह मशहूरी शरीफ जा गादी नशीन साईं शफ़ी मोहम्मद मशहूरी जी फर्ज़ंद साईं मोहसिन मशहूरी पाकिस्तान पीपल्स पार्टी लाड़काणे जे डिप्टी जनरल सेक्रेटरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कुझु ॾींहं पहिरियां रानीपुर पीर जी हवेली में जेको वाक़ियो पेश आयो उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियां थो। हुन वधीक चयो आहे त फातिमा फोड़ो जे क़त्ल में जेको बि मुलवस हुजे, दरगाह वारो हुजे या ॿियो कोई हुजे, उन जा असां मुख़ालिफ़ आहियूं। कातिलनि खे सज़ा ॾेई कुफ़िर किरदार ताईं पहुचायो वञे। रानीपुर वाक़े खां पोइ काफ़ी माण्हू मुख़्तलिफ़ दरगाहुनि खे घटि वधि ॻाल्हाइण लॻा आहिनि, जंहिंमें शौकत ज़रदारी बि वीडियो बयानु जारी कयो जंहिं ते असांजी जमायत जी दिलि आज़ारी थी आहे। इन हवाले सां उन्हनि में कमेंट कया ऐं मां उन्हनि जी बि मज़म्मत कयां थो। हुन वधीक चयो आहे त असां कॾहिं बि ज़ालमनि जो पासो नाहे वरितो, न्याणी जो आवाज़ु उथारण में असां सभु गॾु आहियूं। लाड़काणो मां ख़बर शामिल कंदासीं त रतोदेरो शहर जी रवासण मासूम न्याणी सायरा शेख सां कुझु महीना पहिरीं ज़्यादती कई वई हुई, जंहिंजी तस्दीक पिणु मेडिकल रिपोर्ट मूजिबि थी हुई, पर कुझु महीना गुज़रण खां पोइ न्याणी जो केस लोड़ण जी कोशिश कई पई वञे, जंहिंजो बर वक़्तु लाड़काणे जे समाजी इताद जे सदर शेख हाफ़िज़ बशीर अहमद हुसैनी एडवोकेट सलमा मुश्ताक भुट्टो नोटिस वठी कुझु अॻुवाणनि सां गॾिजी यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे मरकज़ी हेड ऑफिस लाड़काणे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध जी न्याणियुनि खे जिनसी ज़्यादतीअ जो निशानो बणायो पियो वञे, जंहिंजी असां परज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ईअं ई रतोदेरे जी न्याणी सायरा शेख खे ज़्यादतीअ जो निशानो बणायो वियो हो, जंहिंसां इंसाफ़ अञा ताईं नाहे थी सघियो। वालिदिन खे दॿाउ विझी हारासा कयो पियो वञे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट निगरान हुकूमत खे ॿुधाइणु चाहियूं था त न्याणी सायरा शेख अकेली नाहे, हुन सां समूरी सिंध गॾु आहे। रतोदेरो मां ख़बर शामिल कंदासीं त उमराणी महला जो रवासी फारूक जलबाणीअ खे 4 ॾींहं अॻु सचलगोट में हथियार बंदनि गोलियूं हणी ज़ख़्मी करे फ़रार थी विया हुआ। इन हवाले सां फारूक जलबाणी एतिजाज ॿुधाईंदे ॿुधायो आहे त मूंखे 4 ॾींहं अॻु ज़मीर हुसैन जलबाणी हितां कराची वठी वियो हो। सचलगोठ में हिकु होटल ते विहारे गाइब थी वियो, जंहिं बाद 3 हथियार बंदनि परवेज़ जलबाणी, अज़ीज़ जलबाणी ऐं कैंसर जलबाणी होटल में दाख़िल थी मूं मथां हमिलो करे गोलियूं हणी फ़रार थी विया। मूं मथां कातिलाणो हमलो ज़मीर हुसैन जलबाणी मुख़बरी करे करायो आहे। हुन वक़्तु मूं मथां हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थिया। हुन IG सिंध SSP लाड़काणे खां मुतालबो कयो आहे त ग़रीब पुरियत आहियां, बिला जवाब मूं मथां कातिलाणो हमिलो कंदड़ जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। पिछा मां ख़बर शामिल कंदासीं त भिटाई जे 280 हिन उर्स मुबारक जो गैर सरकारी रस्मूं शुरू थी वयूं। दरगाह जे क़ाइम मुक़ाम सजादा नशीन सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी जी अॻवानीअ में मज़ार ते चादर चाढ़े रस्मनि जो इफ़्तिताह कयो वियो, जंहिं बाद गैर सरकारी तौर ते उर्स मुबारक शुरू थी वियो। हज़ारे पांधेड़ा पहुची विया। चादर जी रस्म में पीर ऑफ बिरशाह सैयद गुलाम रज़ा शाह लतीफ़ी, सैयद अदीब हसन शाह, सैयद महबूब शाह, सैयद सजाद हुसैन शाह, सैयद मुरीद हुसैन शाह समेत भिटाई ख़ानदान जा फ़र्द, शाह लतीफ़ फाउंडेशन जा अॻुवान ऐं वॾे अंग में अक़ीदतमंद शरीक थिया। मुख़्तलिफ़ हंधनि तां वॾे अंग में पांधेड़ा पहुची विया। हर पासे जीअं लतीफ़ जे नारनि जी गूंज शुरू थी वई आहे। इन मौक़े ते सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी जो चवणु हो त भिटाई सरकार जो उर्स मुबारक भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। गैर सरकारी तौर ते रस्मूं शुरू कई वयूं आहिनि। मुल्क जे कुंड कुर्छ मां आयल ज़ाइरनि खे हर मुमकिन सहूलियत फराहम कयूं पिया। लाड़काणो मां अरशद चंदा जी ख़बर शामिल कंदासीं त लाड़काणे में कुझु महीना अॻु रहमतपुर थाणे जी हद में फ़याज़ क़ादरी पंहिंजे नौजवान घरवारी सबिया क़ादरी खे बेदर्दी सां सिरूं हणी क़तल कयो हो, जंहिं बाद पुलिस तरफ़ां क़तल जे मुख्य जवाबदार फ़याज़ क़ादरी खे गिरफ़्तार कयो वियो ऐं बाक़ी ॿिया जवाबदार हिन वक़्त ताईं पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी। मुड़ुस जे तरफ़ां बेदर्दी सां क़तल थियल सबिया जे अमर साहब नालो दाहींदे चयो आहे त मुंहिंजी DIG ऐं SSP लाड़काणो खे अपील आहे त मुंहिंजी धीअ जे कातिलनि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे।